जंगी शाही मामा के खबर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ ठठो जस्कम मर्कज़ पारां सिंध जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ ठठे शहर में ऐलानियल 25 फेबरवरी ते एहतजाजी मार्च जी कामयाबीअ लाइ जस्कम ज़िले ठठे जे ज़िलई काउंसिल जो इजलास जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी सदारत हेठि जस्कम मीडिया सेंटर ते थी गुज़रियो। इजलास में जस्कम वाइस चेयरमैन डॉक्टर गुलाम सरवर खुश्क, जस्कम ज़िलई ठठे जे चीफ ऑर्गेनाइज़र बाबू जान खुश्क, ज़िले जे अॻवाननि निज़ाम जोखियो, असद गोपांग, पीर गुलज़ार शाह, महमद अली शेख, तालके जे अॻवाननि डॉक्टर करीम बलोच, रशीद दर्स, जमशेद हदियो, राशिद शाह भाॾाई, सजाद हैदरी, सामण बरफत ऐं सीनियर दोस्तन गुलाम नबी खत्री, अब्बास चन्ना, सैफ अली खुश्क, यासीन बरफत शरीक थिया। इजलास में प्रोग्राम जी कामयाबीअ लाइ सभिनी तालकनि जे वर्किंग कमेटियूं रखियूं वयूं। जल्द शेड्यूल जारी करे ज़िले में राब्ता मुहिम तेज़ कई वेंदी।